दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं पंहिंजो प्रोग्राम सियासी कचहरी जेको रोज़ाने पिननि ते हूंदो आहे उन में पंहिंजा जो मौज़ू आहे अॼु जूं अॼोकियूं अख़बारूं छा थियूं लिखनि उन सिलसिले में असांजो महिमान दोस्त आहे ऐं असांजी सिंसागर पार्टीअ जो चेयरमैन ऐं मुदब्बिर आलम ॾाहो मोहतरम अज़ीज़ आबोयो साहिबु पाण हुन सां बि जेको ख़बरूं आहिनि उन ते तफ़सील तव्हां साईं तव्हांजे प्रोग्राम खां लिखा अचूं था तव्हां महिरबानी तव्हां टाइम ॾिनो असांखे ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार आहे साईं उनजी जेका ख़बर आहे लीड ख़बर आहे त उहो जॾहिं वफ़ाक़ी सरकार पारां इलेक्शन 2023 में ईस्वीअ में नई आदमशुमारी ऐं तकबंदनि आधार कराइण जो ऐलान सिंध हुकूमत मौजूदु आदमशुमारी आधार मकान जो नथी कराए त नुक़सानु PPA खे ई थींदो इहो त चयो वफ़ाक़ी वज़ीर असद उमर हाणे छा था पियो मथां इलेक्शन जी तयारी कनि वेठा ऐं चवंदा नई आदमशुमारी उन्हनि में पीपल्स जेको वेठा बयान आहिनि इन में आहे त MQ उन जी आजियां कई आहे फैसल सब्ज़ वारी नई आदमशुमारी ऐलान खे कामयाबी करार ॾेई छॾियो आहे पर उहे ख़ुशि आहिनि हिन ॻाल्हि ते ख़ुशि इन करे आहिनि त हुननि जे सॼी टीम तइ कयो आहे त हिते धारियुनि खे असां असुली शहरी बनाईंदासीं नई आदमशुमारी में सिंधियुनि जो नुक़सानु आहे ऐं सिंधियुनि खे अक़लियत में आणण लाइ हिकिड़ी साज़िश आहे अॻियूं जेतिरियूं बि आदमशुमारियूं थियूं आहिनि उन्हनि में हिननि इहो ई कमु कयो आहे अहिड़े ई नमूने सिंधियुनि खे घटायो आहे अंग जॾहिं त हीअ माण्हू हिते इम्पोर्टेड माण्हू आहिनि हिते हिननि जी जेको आहे सो का असली आबादी न आहे डोमिसाइल कूड़ा शहरियत कूड़ी ऐं हीअ ख़ुशि था थियनि त असां सिंधियुनि खे सन ऑफ सॉइल माण्हुनि खे ख़तमु कयूं सिंध धरती मां ऐं ॿाहिरां आयल माण्हुनि खे सिंध कब्ज़े में वठी ॾियूं साईं रोज़ानी कावश आहे रोज़ानी कावश जी जेका लीड ख़बर आहे उहा साॻी जेका पाण तबसरो कयो उहा पर जेका सुपर लीड हिकिड़ो बॉक्स ठहियलु आहे जेको अहम आहे ॾाढो त ISI चीफ जी मेज़बानी में 8 मुल्कनि जे इंटेलिजेंस चीफ जो इजलास अफ़गानिस्तान में अमन ते ॻाल्हियूं इस्लामाबाद में थियल इजलास में चीन रूस ईरान काज़किस्तान ताजिकिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि जे कुझु इदारनि जे सरबराहनि शिरकत कई 7 मुल्कनि जा इंटेलिजेंस चीफ्स इस्लामाबाद पहुता ऐं आला सतह इजलास में शरीक थिया हुन खां वरी हेठां ख़बर आहे त अफ़गान काबीना में गैर तालिबान खे बि शामिलु करण जो इम्कान हुकुमरान ख़ादम आहियूं तालिबान था चवनि ऐं वरी जेको आहे सो इसराइल खे मुल्क नथा मञूं सम्झूं तालिबान चयो त इसराइल खे असां मुल्क नथा सम्झूं ऐं इहा बि मथां वरी डबल कालम ख़बर हिकिड़ी आहे त तालिबान हुकूमत जी आजियां काबुल में बुरका पातल शागिर्दाननि जी रैली ऐं सॼी सोदाली किथां थो हीउ अहम हिकिड़ो इजलास थियो आहे जेको माना अॻु में कॾहिं न थियो आहे हिननि ॻाल्हियुनि में विचा पढ़ाई आहे डबल यानी ॻाल्हियूं आहिनि जेकॾहिं अफ़गानिस्तान जे लाइ सोचणो आहे त इंटेलिजेंस जा सरबराह छो ॿिया जेके मुकमल सरबराह आहिनि सभिनी मुल्कनि जा या उन्हनि जा वज़ीर ख़ारजा हुजनि उहे गॾिजी इहा मीटिंग कनि हिननि एजेंडा बि कान ॾसी आहे त हिननि ॻुझनि सरबराहनि जे माण्हुनि जे मीटिंग में छा ते बहस थींदो सदाईं वज़ीर ख़ारजा कंदा आहिनि मीटिंग या सरबराह कंदा आहिनि सो हिन में को ॻाल्हि में रोलो आहे जेका ॻाल्हि खुलंदी त वधीक ॿुधाए सघिबो त हीअ अफ़गानिस्तान लाइ छा था चाहिनि अच्छा अफ़गानिस्तान में जेका सूरत आहे तव्हां जेका अफ़गानिस्तान में चवंदा त हाणे तालीम जेको आहे सो औरतूं बराबरि न हूंदियूं हुन लाइ अलॻि स्कूल हूंदा जेका गॾियल तालीम हुई सिरिश्तो हुयो उहा उन्हनि जी ॻाल्हि ग़लति आहे तालीम क़ुर जे हवाले सां मर्द औरत खे जुदा कोन कयो वियो तंहिंजे करे हू जेका ॻाल्हि पंहिंजे मज़हबी हुजण जे नाते सां था कनि उन्हनि वटि को मज़हबी दलील आहे ई कोन्हे बिना दलील जे ॻाल्हि कनि था उन ते मूं पंहिंजे लेक्चर में इहा ॻाल्हि आंदी आहे त क़ुर जेको आहे गॾियल मुआशिरे जो हामी आहे क़ाइल आहे जंहिं बाज़ारुनि में बि चए थो मर्द हलनि त नज़रूं हेठि करे हलनि औरतूं हलनि त नज़रूं हेठि करे हलनि यानी हलण ते बंदिश कान्हे अख़लाक़ियात जो दाइरो क़ुर दसियो आहे सो हे मुला मौलवी जेके बि अफ़गानिस्तान जा इहा ॻाल्हि कनि था इहा जहालत ऐं ॼट पाई वारी ॻाल्हि आहे हक़ीक़त में क़ुर ऐं इस्लाम में इन ई ॻाल्हि जी बंदिश कान्हे गॾियल मुआशिरे जी रोज़ानी सोब जी जेका ख़बरूं लीड ख़बर जेका आहे त जेका पेश करे वियासीं वफ़ाक़ी हुकूमत ईंदड़ आम चूंडूं 2023 में नए आदमशुमारी जे करण जो फ़ैसिलो हिन पाण ॻाल्हि ॿोल करे चुकासीं मथां बिलावल भुट्टे खे सदाईं लीड ख़बर न आहे कि अख़बार पार्टी छाप आहे न त
ऐं उन खां सवाइ टे कॉलम बक्स ते पाण ॻाल्हि ॿोल कयूं टे कॉलम बक्स हिकिड़ो आहे ॾाढो ख़बर आहे सिंध जे हवाले सां त उमेर बाब जो मेड़ पहुचण शानदार इस्तक़बाल कयो वियो ॾाॾीअ खे सोनो ताज पारायो मेड़ वाक़े में सरदार चांडियो ऐं ब्राम चांडियो जवाबदार नामज़द चांडिया सरदारनि पारां फ़ैसिलो चैलेंज करण जो ऐलान ऐं मक़तूल मुख़्तियार अहमद चांडियो करमला चांडियो ऐं काबिल चांडियो केस में सरदारनि जा नाला शामिलु करण या न करण बाबति फ़ैसिलो अची वियो ऐं ख़बर हूंदी मेड़ वाक़े ठीकु आहे इहो कोर्ट फ़ैसिला ॾिना आहिनि असां कोर्ट ते का बि बेइतमादी कोन था कयूं ऐं जेको माई साहिबु कोशिशि कई आहे उहा कोशिशि बि सारा हिकिड़े औरत थी करे वॾो मुक़ाबिलो कयो अथसि इहो हुनजो कारनामो कीअं था पियो सरदारी निज़ाम खे हिकिड़ो चैलेंज कई आहे तंहिंजे करे असां हुन रबाब खे सलाम कयूं अच्छा हाणे चवंदो पाण रोज़ानी इबरत ते त रोज़ानी इबरत साॻी जेको आहे सो आहे त वफ़ाक़ में सिंध हुकूमत में केमसीला टैक्स बिजली बिलनि ज़रिए उगाइण तां ॿीहर तकरार शुरू थी वियो ऐं टैक्स अंदार बि विढ़नि वेंदा त टैक्स वफ़ाक़ वठे या सिंध हुकूमत वठे ऐं कुझु करण लाइ तयारु न आहिनि हा हू त विफ़ाक़ पाकिस्तान जो मर्कज़ सिंध जो दुश्मन आहे ऐं उन्हनि जो बहितरु नुमाइंदो अॼु ताईं जे सरबराहनि में हिकिड़ो पीपल पार्टी आहे ॿियो इमरान आहे पीपल पार्टी ऐं इमरान में कोई फ़र्क़ु कोन्हे सिंध दुश्मनी में ॿई नंबर अॻिते खणण था चाहिनि त जीअं इक़्तिदार विराइण वारा असुलु मालिक ॿुझूं ताक़तूं असांखे इक़्तिदार ॾियनि महिरबानी अदिला साहिबु तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असांजो प्रोग्राम जो ख़तमु थियो जेके अख़बारुनि में अहम ख़बरूं हुयूं ऐं उन ते पाण ॻाल्हि ॿोल कई अफ़गानिस्तान जी सूरत हाल हुई ऐं उन ते ॻाल्हि ॿोल कई उन खां सवाइ सिंध जेका सूरत हाल हुई उन में जेको उमेर बाब जे जेको जदोजहद हुई उन रंग लाथो ऐं सरदार चांडिया सरदारनि जे ख़िलाफ़ु केस में जेके नामज़द थिया आहिनि इहा बि हिकिड़ी अहम पेश रफ़्त आहे त हिकिड़ी न्याणीअ मुसलसिल एतिराज़ कयो आहे ऐं सिंध जे न्याणीअ ऐं उन पंहिंजे जेके पीउ जा जवाबदार आहिनि उन्हनि खे जेके सरदार आहिनि उन्हनि खे नामज़द करायो आहे उन सॼी सूरत हाल ते मौलाना आज़िला साहिबु तव्हांजा ॻाल्हियूं जेका ॻाल्हि ॿोल कई ऐं सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान ज़ाहिद पर कईंदा इजाज़त